उनजी एसएनी न आई आहे, उनखे फैसिलिटीज़ अञा ताईं न मिलियूं आहिनि। साॻियो हाल जेके अंदरि वारियूं अस्पतालूं आहिनि फैसिलिटीज़ जे हवाले सां आहे। 2 अस्पतालूं त ठीकु हालत में कमु कनि थियूं, मोल ऐं हिन जूं, त उते छा सिहत जे सहूलियतुनि जे सुधारे लाइ छा पियो थिए? मां साॻी ॻाल्हि दोहराईंदुसि त इहो ई प्रॉब्लम असां डॉक्टरनि जो बचे पियो। उहे ई डॉक्टर या त लोकल डॉक्टर हुजे, इवन को बि डॉक्टर परे वञण लाइ तयारु कोन्हे। असां इन करे एडी सेंटर वारनि खे इहा अस्पताल कोशिशि करे असां जेको सो उन्हनि सां प्रीमियर ऑयल वारनि सां गॾिजी इन खे वधायो। ईअं तोंग वारी अस्पताल मूं उन्हनि जे हैंड ओवर कई, जिन जे करे स्टार्ट थियूं। पोइ उन्हनि जेको सो सुठियूं पघारूं ॾे, सरकार एॾियूं सुठियूं पघारूं नथी ॾे, फैसिलिटीज़ नथी ॾे। जेसिताईं थाणे बुला खान जे तालुका अस्पताल जे दर्जे जी ॻाल्हि आहे, उहो मूं नाज़िम अची उनखे दर्जो ॾिनो। हाणे जेको असांजी बजट थी हुई तंहिंमें मूं उनखे दर्जो ॾिनो ऐं इनशाला उहो थी वेंदो। थाणे बुला खान जे कोहिस्तान वारे इलाइक़े में दिलचस्प हक़ीक़त हीअ आहे त हिते मुक़ररु थियल सभु डॉक्टर दीवान आहिनि, जिन खे इलाइक़े में डॉक्टर ग्रुप सॾियो वेंदो आहे। इन डॉक्टर ग्रुप बाबति मुख़्तलिफ़ वीचार ज़ाहिर थींदा रहिया आहिनि। हीउ ग्रुप हितां जे सभ खां बाअसर शख़्सियत मलक असद सिकंदर जे वेझो सम्झो वञे थो। कोहिस्तान जे नंढनि नंढनि ॻोठनि में हिननि ई डॉक्टरनि जूं प्राइवेट क्लिनिक्स हलंदड़ आहिनि। जॾहिं सरकारी अस्पतालुनि में सिहत जूं पूरियूं सहूलियतूं ऐं दवाऊं मौजूदु न हूंदियूं तॾहिं त प्राइवेट क्लिनिक्स आबाद थींदियूं। इहो तजज़ियो कोहिस्तान में आम तौर ते कयो वेंदो आहे। कोहिस्तान बि काछी ऐं थर वांगुरु अजीब इसरारनि भरियल देश आहे। हिते जा झूना पुराणे ज़माने खे यादि करे अॼु बि थधा साह भरीनि था। कोहिस्तान समाजी तौर ते राॼनि में विरहायल हुयो। 100 साल खां वधीक ॼमार माणींदड़ कोहिस्तान जी समाजी शख़्सियत मल खान पालारी क़दीम दौर खे यादि करे ॾुखारो थी वञे। अॻूणा ॾींहं त यादि पन त ॾुख पियो थिए। काज क्रमाण क़ौमूं ॾाढो मज़ो ईंदो हो। पंचायती फ़ैसिला या राजवंदी जा फ़ैसिला को सरकार खे सुञाणंदो कोई कोन हो। पंहिंजो चङे मुड़सनि फ़ैसिलो कयो या मुखी फ़ैसिलो कयो, उन ते हर को बीह वियो। अॼु हिन वक़्त में ॾिसूं था त हर को घर जो मुखी, हर को घर जो वॾेरो। हीउ मुल्क कीअं हलंदो? हीउ त हलण जी मुल्क जेको असां ॾिठो उन जे ख़्याल में तव्हां भया थो त हीउ मुल्क मुश्किल आहे। कोस्तान ऐं त कोस्तान जो नंबर हो सॼी सिंध ख़ाली थी वई। कोस्तान जे हिंदू मुस्लमान यकरा हुआ, तॾहिं हिते ई वेठा हुआ, कंहिंजो कंहिं वार जो नालो बि न वरितो। हाणे ॾिसूं था त जेको हेरो को हिंदू मुस्लमान सबको घर जो मुखी, सबको वॾेरो। हाणे इन जो को पीर को गुरु को दाद फ़रियाद थींदो या कोन थींदो? लॻभॻि मुनी सदीअ खां पाण सां गॾु हुको खणी पंहिंजे मख़सूस रिवायतुनि ऐं लिबास सां हलंदड़ ऐं तरह जे मुअज़्ज़िज़ ऐं महिमान नवाज़ शख़्सियत मल खान पालारीअ खे बि कोहिस्तान जे मौजूदा हालतुनि बाबति ॻाल्हाईंदे मुश्किलातूं नज़र अचनि थियूं। उन करे हू कोहिस्तान जे मौजूदा बदनसीबीअ जे हवाले सां पुछल सुवालनि जा जवाब ॾियण खां लवाए वञे थो। कोहिस्तान जा झूना जोगी अॼु जे कोहिस्तान में अहिड़ी घुट ॿूसट महसूसु कनि था जो पीरसनीअ में बि हू जियापे खां बेज़ारी ज़ाहिर कनि था। ज़िंदगी हेरो की ॾुखी आउं भायां थो त समझदार माण्हू जेको हूंदो सो पंहिंजे हयाती खां बेज़ार आहे त वञा मुल्क छॾे त खश। जेके समझदार माण्हू हूंदा हिंदू मुस्लमान त हिन ज़िंदगी खां न ज़िंदगी ॾिए त चङी। छा ॾुखियो आहे? मतिलबु बिजली आहे, पाणी आहे, अॻे त इहो बि न हो। इज़त कान्हे, कंहिंजी सुञाणप कान्हे, कंहिं वटि बि का इज़त हिकु ॿिए जी कान्हे। न त इहे कोस्तान भत थिया पुत थिया सभु सॾ ते वञी गॾु थिया। लोक गीतनि, मोरनि, गुजारतुनि, लोलियुनि ऐं ॾोर बैतनि खे जनम ॾींदड़ हिन देश में
ख़ूबसूरत लोकगीतम जहिड़ो जेको साहु हुयो उहो ज़माने सां गॾु ॼण त खसिजी वियो। हीउ इलाइक़ो हितां जे राजनि जे हवाले सां सुञापजंदड़ हुयो। हिते क़दीम ज़माने खां राजनि जो सरिश्तो हलंदड़ आहे। हिन वक़्तु बि कोहिस्तान में सभ खां वधीक असरु बुरफ़त क़बीले जे सरदार मलक असद सिकंदर जो आहे, जंहिंजे पग में सभ खन राज अचनि था। कोहिस्तान जे राजनि जी इहा रंगारंगी कीअं आहे? मूं इहो सुवाल सरीअ में तमामु पढ़ियल ॻढ़ियल पर इंतिहाई ख़ामोशीअ सां ज़िंदगी गुज़ारींदड़ दुरमहमद पालारीअ खां पुछियो। कोहिस्तान में मुख्य जेके ॻाल्हियूं 4 भाउर हुया, जाम लोहार अल रहमत, जिन जो टोंग में तव्हां हींअर मुक़ाम ॾिसण वञो पिया, जिते वॾो पथर चिरसल जो वॾो कमु थियल आहे। ऐं ॿियो संदन भाउ हमल ख़ान हुयो, टियों भाउ बापड़ो ख़ान हुयो, संदो भाउ हसन ख़ान हुयो। लोहार रहमतुल्लाह अलैह दरवेशी इख्तियार कई ऐं नंढो भाउ जेको हसन ख़ान हुयो उहो सादगीअ जे करे दुनिया जे खसारनि में कोन पियो। बाक़ी 2 भाउर हुया, हमल ख़ान ऐं बापड़ो ख़ान। हाणे हमल ख़ान जी पग जेका जेको थाणो अहमद ख़ान आहे, उन जा जेके मलिक साहिबान आहे उन्हनि जे हवालात में आहे। असद साहिबु पगदार आहे, सरदार आहे। ऐं बापड़े जी पग जेका उहा मलिक बुला ख़ान जो शहरु आहे, जंहिंजो मलिक बुला ख़ान अॻुवाण हुयो, उहा उन्हनि जे हवालात में हुई। पोइ मलिक बुला ख़ान 1939 में बिना औलाद जे लावलद वफ़ात करे वियो। वरी उनजो सौटु मलिक जियंद ख़ान हुयो। पोइ वरी उहा दस्तार उन ते आई। पोइ वरी मलिक जियंद ख़ान जे इंतकाल खां पोइ वरी राजन मलिक मोहबली ख़ान खे पग बदिराई, जंहिंखे मलिक सफ़र ख़ान बि चवंदा हुया। वरी उन जे 93 में उन खे बि जेको आहे सो को औलाद पुटु कोन हुयो, न का न्याणी हुई। वरी उन जो जेको सालो आहे दोस्तली ख़ान वपराणी, मलिक दोस्तली ख़ान, उन खे दस्तारबंदी राजन कराई। हाणे हींअर बापड़े जे तरफ़ खां जेका पग आहे सा मलिक दोस्तली ख़ान ते आहे, ऐं हमल जी तरफ़ां जेका सरदारी आहे उहा मलिक सिकंदर साहिब जे हवाले आहे। ऐं इन नमूने सां बाक़ी 2 जेके भाउर हुया, हिकिड़े वञी फ़क़ीरी इख्तियार कई, ॿियो सादगी सभु दुनिया जे खसारनि में अची। कोहिस्तान थर में केतिरा ई क़दुर मुश्तरिक आहिनि। ग़ुरबत महरूमीअ खां अॻिते हथ जे हुनरनि जी सूंहं, पंहिंजियुनि रिवायतुनि सां मुहबत ॿिन्ही ख़ितनि जा अहम गॾियल क़दुर आहिनि। पर ॿिन्ही ख़ितनि में जेकॾहिं फ़र्क़ु ॻोल्हजनि त सभ खां वॾो फ़र्क़ु इहो नज़र ईंदो त थर जो माण्हू पंहिंजे महरूमीअ ख़िलाफ़ु दाह कूक वॾे आवाज़ में करे थो, जॾहिं त कोहिस्तान में माण्हू सिधीअ रीति दाह नथा कनि। उनजो सबबु शायदि हिते मौजूदु सरदारी निज़ाम ऐं शऊर जी मुख़्तलिफ़ सतह हुजे। हाणे ॻोठ में कहिड़ी कहिड़ी सहूलियत आहे? अस्पताल कान्हे, रोड बि कोन्हे, स्कूल बि कोन्हे। हितां चूंडबो केरु आहे? हितां चूंडबो शहबे कमल आहे। पोइ त तालके नाज़िम आहे न। अच्छा, मां स्कूल छो नथो मिले? मिलंदो। सरीअ में कहिड़ा मसइला आहिनि? सरीअ में सही मसइला आहिनि तक़रीबन। रोड जी कोई तकलीफ़ आहे, रोड जी मरम्मत थिए पई हाणे तक़रीबन। ऐं ॿियो अस्पताल ॿियो सभु सही आहिनि, तक़रीबन गुरबत आहे हिते तमामु घणी। ऐं पाणीअ जी तकलीफ़ आहे तमामु हिते, ऐं बिजली बि कॾहिं आहे कॾहिं कोन्हे, इहे मसइला आहे। सरीअ में कीअं गुज़ार सफ़र माण्हुनि जो? माण्हू घणी मज़ूरी तमामु हिते घणी आहे असांजे इलाइक़े में। कई बजरियूं पथरियूं रेतियूं तमामु ख़ुशगुज़ार आहे, मज़ूरी जाम आहे असांजे इलाइक़े में सरीअ में। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हींअर बरसाति जे वजह सां कुझु मुल्क में ॾुतड़ियल आहे, बरसाति मुल्क ते घटि पई आहे। इन जे करे मालदार माण्हू जेके वीचारा उहे तमामु वॾी मुश्किलात में आहिनि। पाणीअ जो बि मसइलो थोरो घटि आहे। जेकॾहिं न हीअ असांजे कोस्तान जा डैम बसिजी पवनि त तमामु सुठो गुज़ारो तमामु सुठो थिए। हीअ ॻोठाणा पहिरियां त ॿुधाइनि था त हिते ख़ुशहाली आहे, बाद में ॿुधाइनि था त मसाला तमामु संगीन आहिनि। शऊर जे तज़ाद जो तजज़ियो पढ़ियल लिखियल माण्हू हीअं कनि था। शऊर जे सतह लाइ पहिरीं ॻाल्हि ख़ुशहाली ज़रूरी आहे। हिते गुरबत घणी आहे, तइलीम घटि आहे, ऐं सम्झा थो पाकिस्तान में इंतिहाई जेको पोइते इलाइक़ो आहे उहो ई कोस्तानी आहे। जॾहिं माण्हुनि में गुरबत आहे, तइलीम कान्हे, इदारा कोन्हनि, त माण्हुनि में लाज़मन शऊर जी बि घटिताई आहे। छो त शऊर लाइ तइलीम तमामु ज़रूरी अमर आहे। कोहिस्तान में हथ जे हुनरनि जी जेका रंग बरखा आहे, उन रंगीनी अञा जदीद दुनिया जे चमक खे न ॾिठो आहे। न त कोहिस्तान जे हथ जे हुनरनि में जेका जादुई कशिश आहे, परे परे जा माण्हू छिके कोहिस्तान में आणे सघे थी। पर लगातार ॾुखनि ॾोझरनि ऐं ॾुकारनि में रहंदड़ कोहिस्तान पंहिंजे हिन पोटेंशियल खे इस्तेमालु करे न सघियो आहे। कोहिस्तान पहाड़नि जो देश आहे। हितां जे हुनरमंदनि पहाड़नि मां करख़्त पत्थर टोड़े उन्हनि मथां जेका चित्रसाली ऐं
रंगारंगी पैदा कई आहे। उन चिटसालीअ वारनि पथरनि सां जुड़ियल भलोड़ इमारतूं हिक ई वक़्तु हिन ख़िते जे पथर जे पुरकशिश हुअण ऐं हुनुरमंदनि जे फन जो दाद ॾियण जी दावत ॾियनि थियूं। पर हिते पहाड़नि ते कब्ज़ा, पहाड़नि जूं बि मालिकियूं सघारनि माण्हुनि या वरी उन्हनि जे पनाहुनि में पलजंदड़ माण्हुनि वटि आहे। उन करे हिन दौलत मां आम माण्हूअ खे अञा ताईं को फ़ाइदो न रसी सघियो आहे। सरीअ में पथरनि जे घड़ाईअ जा हलंदड़ ही नंढा नंढा कारखाना इहो इशारो ॾियनि था त जेकॾहिं अवामी भलाईअ लाइ कोहिस्तान जे पथरनि खे इस्तेमालु कयो वञे त बुख बदहाली ऐं ॾुकार खे हितां डोड़ाए कढी सघिजे थो। करख़्त ऐं बेतरतीब पथरनि जे जिस्मनि ते गुलकारी करे उन्हनि खे दीदाज़ेब बनाइण जो फन कोहिस्तानी माण्हू ख़ूब ॼाणनि था, पर संदन हिन पहाड़ी मिल्कियत ऐं ज़हानत ॾांहुं कॾहिं बि को ध्यानु न ॾिनो वियो आहे। उन करे मख़सूस ऐं महदूद माण्हू ई हिन दौलत मां फ़ाइदो वठी सघनि था। तव्हां छा कंदा आहियो? असीं पथर जो कमु कंदा आहियूं। पथर खे छा कंदा आहियो? पथर कढी पोइ हुन कटाई करे हिनखे गुल हणंदा आहियूं, पोइ विकिरो कंदा आहियूं। ऐं इहो पथर किथां ईंदो आहे? इहो तव्हां पहाड़ी हिन खां जबल आहे उतां खां अचंदो आहे। अच्छा, सरकार थी विकिरो करे? केरु थो विकिरो करे? विकिरो उते जिन जो मुहागो आहे न, उनखे असीं हिसाब किताब ॾींदा आहियूं। पोइ असांजूं गाॾियूं ईंदियूं आहिनि सिखण ईंदियूं। हिननि ख़ूबसूरत पथरनि जूं जुड़ियल ही वॾियूं इमारतूं कोहिस्तान में सिर्फ़ु दौलत जे इर्तिकाज़ जो ॾस ॾियनि थियूं, छाकाणि त कोहिस्तान में आम माण्हुनि जी वॾी अक्सरियत ग़ुर्बत जे उन हालत में गुज़ारे थी जेका अखियुनि सां ॾिसी माण्हू हैरत में पइजी वञे थो। वरी उन साॻे कोहिस्तान में कुझु माण्हुनि जा ही किले नुमा घर ॾिसी माण्हू अंदाज़ो लॻाए सघे थो त हिते हूंद ऐं अणहूंद वारनि विच में एॾो वॾो फ़र्क़ु आहे जो उनखे रुॻो घटाइण लाइ बि हिकु वॾी सियासी सघ ऐं इरादे जी ज़रूरत आहे, जेका बहरहाल हिते मौजूदु नज़र नथी अचे। कोहिस्तान में वसीलनि ते ताक़तवर धुरियुनि जो कब्ज़ो आहे। हितां निकिरंदड़ किरोड़े रुपयनि जी रेती बजरीअ जो टको बि आम माण्हुनि जे भले ते ख़र्च नथो थिए। ॿियो त ठहियो, पर कोहिस्तान जो सभ खां वॾो मसइलो रोडनि रस्तनि जो आहे। तरक़ी, शऊर ऐं ख़ुशहाली त रोडनि रस्तनि मार्फत ई पहुचनि था, पर थाणे बुला खान ऐं थाणे अहमद खान वारनि 25 किलोमीटरनि रस्तनि खां सवाइ कोहिस्तान में हाणे सिर्फ़ु चंद किलोमीटर रस्ता पाकिस्तान जे 56 सालनि खां पोइ बि ठही सघिया आहिनि। रोड रस्ता अच वञ आमदरफ़्त माण्हुनि जो शहरनि सां तलक, शहर वारनि जो अंदरूं इलाइक़नि में तलक, उहो रोड असां वटि तमामु घटि ठहिया आहिनि, छो त पाकिस्तान खे ठहे क़रीबन 55-56 साल थी विया आहिनि। पर हिन महिल सिर्फ़ु 20 किलोमीटर लिंक रोड सरीअ जो ठहियो आहे या थाणे अहमद खान ताईं लिंक रोड ठहियो आहे। हाणे हितां खां मोल जो रस्तो सरीअ खां ठहण जी शुरूआति थी आहे, पर कम्यूनिकेशन जी घटि हुअण जे करे बि हिते जी तरक़ी न थी आहे। अहिड़े आलम में माण्हुनि खे कोहनि जा कोह हिननि पहाड़ी रस्तनि मां पैदल हलणो पवे थो, छाकाणि त हिननि रस्तनि ते वॾियुनि 4 व्हील गाॾियुनि खां सवाइ आम गाॾियुनि जो हलणु मुमकिन न आहे। उन करे घणे भाङे कोहिस्तान में सफ़र कंदे अव्हां खे मेलनि जे मुसाफ़तुनि में किथे किथे को माण्हू का वसंदी नज़र अचे थी, न त थूहर, कंडियूं, उजाड़ रस्ता, अणांगा लकई तव्हांजा साथी आहे। रोडनि रस्तनि जी अणहूंद हिन ख़िते खे बाक़ी दुनिया खां कटे रखियो आहे। उन करे हिननि पहाड़नि जे आगोशनि में अव्हां खे अहिड़ा उमिरि रसीदा इंसान मिलंदा जिन पहाड़नि खां ॿाहिरि वारी दुनिया कॾहिं बि ॾिठी ई कान्हे। हर को सम्झे थो त कोहिस्तान जी क़िस्मत बदिलाइण लाइ रोड रस्ता ई बुनियादी किरदारु अदा करे सघनि था, पर जिन जे वस में इहा ॻाल्हि आहे उन्हनि कॾहिं बि अहिड़ी न कोशिशि कई आहे, न कोहिस्तान जे हिन अणांगी ज़िंदगीअ खे संहिंजो करण लाइ को वॾो, को ज़ोराइतो आवाज़ उथारियो आहे। कोहिस्तान जी हिकु रहनाई हीअ बि आहे त हिते हिंदू ऐं मुस्लमाननि सदियुनि खां अमन ऐं आशितीअ सां गॾु गुज़ारियो आहे। हिन ख़िते में हिंदुनि ऐं मुस्लमाननि पंहिंजे धर्मी सुञाणप लाइ मस्जिदुनि ऐं मंदरनि ते तमामु वॾा ख़र्च कया आहिनि। थाणे बुला खान, सरी, मोल, आरब खान में मस्जिदूं तोड़े मंदर तमामु शानदार अंदाज़ में ठहियल आहिनि। मोल ऐं तोंग ॼण त कोहिस्तान जो कासबो आहे, ज़रखेज़ इलाइक़ा आहे। हिते जेकी शहरी सहूलतूं मौजूदु आहिनि उन्हनि सहूलतुनि जी हूंद ऐं अणहूंद जो ज़िक्र यूनियन काउंसिल मोल जो नाज़िम मोहम्मद ज़मान हमलाणी हीअं करे थो। ऐं असांजी यूनियन काउंसिल मोल जी पॉपुलेशन तक़रीबन 20-22 हज़ार जी आहे, जंहिंमें यूनियन काउंसिल मोल में 3 देहूं आहिनि। हिकिड़ी देह मोल बाज़ार ते ख़ुदि, देह रेक ऐं देह सरदार खान। देह मोल बि 3 हिसे में रहियल आहे, अपर मोल, सेंट्रल मोल ऐं लेवर मोल। हीअ पाण सेंट्रल मोल में वेठा आहियूं। हीअ जेको शहर आहे हिन शहर जी तक़रीबन 10,000 जे क़रीब आबादी आहे।
सहूलतूं ॼाण पाण आया हूंदा ॾिसिया सभ खां मेन ॻाल्हि रोड रस्तो उहो न आहे मौजूदु लाइट आई आहे 2-3 सालनि खां पर बहरहाल उहा बि त 24 कलाक न आहे पर तंहिं हूंदे बि कुझु न कुझु बहितर आहे भई ॿी त का बि सहूलियत न आहे टेलीफोन PCO हिकिड़ो उहो बि नाकाफ़ी आहे हालांकि मां काफ़ी आबादी हिते इहो बाक़ाइदे एक्सचेंज हुअणु खपे टेलीफोन ऐं रोड ज़रूरी आहे पाणीअ जी कुझु सहूलियत आहे हिते वाटर सप्लाई जा 2-3 बोर थिया आहिनि जेके हिकिड़ो हाणे हींअर थियो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट वारनि करायो इन खां अॻु में पब्लिक हेल्थ वारनि जी तरफ़ां कुझु बोर आहिनि जेके पाणी शहर खे सप्लाई कनि था हीअ जेका गवर्नमेंट जी जीअं पाण मौजूदु अस्पताल आहे त इहा गवर्नमेंट जे तरफ़ां ॿ डॉक्टर त वरी इनखे ईंदी फाउंडेशन वारनि 2 लेडी डॉक्टर जंहिंमां काफ़ी फ़ाइदो थियो हालांकि पूरी एरिया में इहा सुठी सहूलियत ख़ासि करे लेडीज़ जंहिं त अॻे इहा तकलीफ़ हूंदी हेल्थ में इहे सहूलियतूं आहिनि